वॉशिंगटन अमेरिका चयो आहे त पाकिस्तान जी हुकूमत खे फौरी तौर ते मुआशी सूरत-हाल जी बहितरी लाइ ध्यानु ॾियणो पवंदो। परॾेही ख़बरूं ॾींदड़ एजेंसी मूजिबि अमेरिकी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मैथ्यू मिलर हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग में चयो त पाकिस्तान जी मईशत लाइ ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, जेका उन जे इस्तेहकाम लाइ अहम आहे। पाकिस्तान जी नई हुकूमत खे फौरी तौर ते मुआशी सूरत-हाल खे तरजीह ॾियणी पवंदी। हुन कर्ज़नि ऐं आलमी फाइनेंसिंग जे शैतानी चक्कर खां आज़ादी जे लाइ पाकिस्तान तरफ़ां कयल कोशिशुनि जी तारीफ़ पिणु कई। मैथ्यू मिलर चयो त पाकिस्तानी हुकूमत खे फौरी तौर ते मुआशी सूरत-हाल ते ध्यानु ॾियणो पवंदो। पाकिस्तान आलमी मालियाती इदारे IMF ऐं ॿियनि आलमी मालियाती इदारनि सां माइक्रो इकनॉमिक रिफॉर्म्स जे लाइ कम जारी रखे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।